मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। भिटशा में पुलिस जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ शहरियुनि रोडनि ते निकिरी आया। दमपुरा चौक ते सख़्त नारेबाज़ी कई वई। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि, ह्यूमन राइट्स, सिविल सोसाइटी, सहाफ़ी बिरादरी जे सॾ ते पुलिस गर्दी ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। राना गुलाम नबी राजपूत, नौशाद अली बुघियो, अमीर अली राहू, इख्तियार मीरजत, इशफाक बुलेदी, रजब बोजदार, शमशाद राजपूत, अली कासिम, अली शाहानी, जुल्फकार सुमरो, जुमन चौहान, गुलाम कादिर बुढ़ो, सजाद मेमण, अमीर बुलेदी, राजा वसाण, इम्तियाज बुढ़ो, अली रजा मीरजत, शाहिद मेमन, इरशाद बुघियो, सुहेल राजपूत, नदीम राजपूत, सईद आसिफ शाह, राना गुलजार अहमद, राना ताहिर राजपूत, अदनान राजपूत, नज़ीर मक्सी, मोहम्मद आज़म चौहान, सजाद अबड़ो, शाज़ेब राहू ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी मुज़ाहिरो करे SHO भिटशा ऐं ॿियनि खे हटाइण जो मुतालबो कयो वियो। मुज़ाहिरे में पीपल्स पार्टी, ह्यूमन राइट्स, शहरी इतिहाद, सहाफ़ी बिरादरी, जस्कम, SUP ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई। SHO भिटशा अली मोहम्मद बजीर समेत ॿियनि अहलकारनि खे फौरी तौर ते हटाइण जो मुतालबो कयो वियो। अॻवाननि पारां पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ अदालत में वञण जो बि ऐलान कयो वियो। एहतजाजी रैली ऐं मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणो त शहर में मंशियात, जुआ, फहाशी समेत ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ कार्रवाई बजाए पुलिस शरीफ़ शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। बिला जवाज़ भिटशा जे सीनियर सहाफ़ी नौशाद अली बुघियो जे चाचे समेत ॿियनि शरीफ़ शहरनि जे घरनि में बिना वारंट ऐं बिना लेडीज़ पुलिस जे दाख़िल थी औरतुनि जी तस्लील कई पई वञे। सहाफ़ियुनि नौशाद अली बुघियो, इरशाद अली समेत ॿियनि तरफ़ां पुछा करण ते बदतमीज़ी कंदे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। नाहिल पुलिस अमलदारनि जी मुक़ररी सां शहर तोड़े आसपास बदअमनी समेत मंशियात जो इज़ाफ़ो थी वियो आहे। शिकायतुनि बावजूद SSP मटियारी ऐं DIG हैदराबाद बाअसर पुलिस ऑफिसरनि साम्हूं बेवस बणियल आहिनि। अॻवाननि जिता ॾींदे चयो त फौरी तौर ते SHO भिटशा अली मोहम्मद बजीर ऐं ASI अयूब राजपूत खे हटाए साफ़ ऐं शरीफ़ शहरनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में समूरे ज़िले अंदरि एहतजाजी तहरीक शुरू करे क़ौमी शारा समेत SSP मटियारी ऐं DIG हैदराबाद जी ऑफिस आॾो धरणो हंयो वेंदो, जेसिताईं भिटशा पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई न कई वेंदी। एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।